हिते नासिर के अहम ख़बर ॾींदासीं। सिंध ऐं बलोचिस्तान में पानी की विरछता तकरार, बिलावल भुट्टो की टाकड़ी बावजूद डेडलॉक बरक़रार है। ज़रियन मूजिब पोएं हफ़्तनि में बलोचिस्तान जूं शिकायतूं वधी वयूं त सिंध के उनके घुर्बल मिक़दार में पानी नथो ॾे। बलोचिस्तान के आपाशी वज़ीर उमरानी अहिड़ी शिकायत पानी बाबत स्टैंडिंग कमेटी में पेश कई है। ज़रियन मूजिब इजलास दौरान सिंध ऐं बलोचिस्तान के आपाशी खाते के नुमाइंदनि में सख्त जुमलन की ॾेवट थी है। अहम ख़बर सां नाज़िर शेयर कंदा हलूं। सिंध ऐं बलोचिस्तान में पानी की विरछता तकरार, बिलावल भुट्टो की टाकड़ी बावजूद डेडलॉक बरक़रार है। ज़रियन मूजिब पोएं हफ़्तनि में बलोचिस्तान जूं शिकायतूं वधी वयूं त सिंध उनके घुर्बल मिक़दार में पानी नथो ॾे। बलोचिस्तान के आपाशी वज़ीर उमरानी अहिड़ी शिकायत पानी बाबत स्टैंडिंग कमेटी में पेश कई है। ज़रियन मूजिब इजलास दौरान सिंध ऐं बलोचिस्तान के आपाशी खाते के नुमाइंदनि में सख्त जुमलन की ॾेवट थी है। नाज़िर अहम ख़बर वाक़ ॾियूं पिया। सिंध ऐं बलोचिस्तान में पानी की विरछता तकरार, बिलावल भुट्टो की टाकड़ी बावजूद डेडलॉक बरक़रार है। ज़रियन मूजिब पोएं हफ़्तनि में बलोचिस्तान जूं शिकायतूं वधी वयूं त सिंध उनके घुर्बल मिक़दार में पानी नथो ॾे। बलोचिस्तान के आपाशी वज़ीर उमरानी अहिड़ी शिकायत पानी बाबत स्टैंडिंग कमेटी में पेश कई है। ज़रियन मूजिब इजलास दौरान सिंध ऐं बलोचिस्तान के आपाशी खाते के नुमाइंदनि में सख्त जुमलन की ॾेवट थी है। सिंध ऐं बलोचिस्तान में पानी की विरछता तकरार, बिलावल भुट्टो की टाकड़ी बावजूद डेडलॉक बरक़रार है। ज़रियन मूजिब पोएं हफ़्तनि में बलोचिस्तान जूं शिकायतूं वधी वयूं त सिंध उनके घुर्बल मिक़दार में पानी नथो ॾे। बलोचिस्तान के आपाशी वज़ीर उमरानी अहिड़ी शिकायत पानी बाबत स्टैंडिंग कमेटी में कई है। ज़रियन मूजिब इजलास दौरान सिंध ऐं बलोचिस्तान के आपाशी खाते के नुमाइंदनि में सख्त जुमलन की ॾेवट थी है। सिंध ऐं बलोचिस्तान में पानी की विरछता तकरार, बिलावल भुट्टो की टाकड़ी बावजूद डेडलॉक बरक़रार है। सिंध ऐं बलोचिस्तान में पानी की विरछता तकरार, बिलावल भुट्टो की टाकड़ी बावजूद डेडलॉक बरक़रार है। ज़रियन मूजिब पोएं हफ़्तनि में बलोचिस्तान जूं शिकायतूं वधी वयूं त सिंध उनके घुर्बल मिक़दार में पानी नथो ॾे। बलोचिस्तान के आपाशी वज़ीर उमरानी अहिड़ी शिकायत पानी बाबत स्टैंडिंग कमेटी में पेश कई है। ज़रियन मूजिब इजलास दौरान सिंध ऐं बलोचिस्तान के आपाशी खाते के नुमाइंदनि में सख्त जुमलन की ॾेवट थी है। इन हवाले से राब्तो कयो आहे इन्वेस्टिगेशन सेल के इंचार्ज इज़हार सुमरो साहब सां। जी इज़हार साहब, छा चवंदा इन हवाले सां? ॾिसो, सिंध बलोचिस्तान में पानी की विरछ के हवाले से मामला माज़ी में भी रहा है। वेझड़ में हिकड़ी इस्लामाबाद में गजानी थी हुई स्टैंडिंग कमेटी की, जैमें बलोचिस्तान के सूबाई वज़ीर उमरानी साहब ऐं सिंध के इरीगेशन के वज़ीर जाम खान शोरो, सेक्रेटरी इरीगेशन ज़रीफ खेड़ो ऐं ॿियनि शिरकत कई हुई। इन मौके ते बलोचिस्तान के वज़ीर सख्त लहजो अख्तियार कयो ऐं शिकायत कई त उन्हनि खे पंहिंजे हिस्से जो पानी सिंध न ॾेई रहियो आहे। इन मौके ते सिंध के नुमाइंदनि वाज़े कयो त इहा जेका इल्ज़ाम तराशी आहे इन में उन जा के भी बुनियाद न आहिनि। जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त सिंध के ख़ुदि शिकायत आहे त मथां खां पानी घटि मिली रहियो आहे। जेकॾहिं मथां खां पानी घटि ईंदो त ज़ाहिर आहे त सिंध अॻियां जॾहिं पानी बलोचिस्तान ॾांहुं मोकिलींदो त उन में भी घटाई थी सके थी। असांजे ज़रियनि ॿुधायो आहे त हक़ीक़त इहा आहे त गुडू बैराज वटां त बलोचिस्तान के पूरो पानी मिली रहियो आहे ऐं बलोचिस्तान के जेको कुल पानी मिलंदो आहे उन जो 80% गुडू बैराज वटां मिलंदो आहे ऐं 20% सखर बैराज वटां मिलंदो आहे। पर सखर बैराज वटि खीसर केनाल में सिल्ट जो इशू आहे, उन जे करे न रुगो बलोचिस्तान बल्कि सिंध के भी मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी घटि मिले थो ऐं इहा हिकिड़ी आम शिकायत आहे। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त जॾहिं बलोचिस्तान ऐं सिंध जे आपाशी डिपार्टमेंट्स विच में इहो तकरार थियो त उनजी ट्रैगरी करण लाइ तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु में बिलावल भुट्टो साहब हिकिड़ी ऑनलाइन मीटिंग कई हुई, जंहिंमें सिंध जे आपाशी जे वज़ीर जाम खान शोरो साहब ऐं
बलूचिस्तान जे आपाशी जे वज़ीर उमरानी साहब शिरकत कई हुई ऐं उन खां पोइ हिकिड़ो बयान बि जारी कयो हो त इरसा में बलूचिस्तान ऐं सिंध हिकिड़ो मौक़िफ़ रखंदा। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हक़ीक़त इहा आहे त बलूचिस्तान जो इरसा में मौक़िफ़ सिंध सां मुख़्तलिफ़ रहियो आहे। माज़ी में बि उहो पंजाब जो पासे बीहंदा रहिया आहिनि ऐं सिंध उन में हमेशह इरसा जे इजलासनि में इहो मुतालबो रखियो आहे त तारीख़ी पाणी वारे ठाह जे बुनियाद ते पाणी जी विर्छ कई वञे, यानी 1991 वारे अकार्ड जे पैरा 2 त जॾहिं त बलूचिस्तान इहो चवंदो रहियो आहे त तारीख़ी जेको पाणी जी विर्छ जो फॉर्मूलो आहे उन तहत असांखे पाणी ॾिनो वञे। हाणे हिन मामले ते बिलावल भुट्टो साहब जॾहिं इहा मीटिंग कई त हिन में इतफ़ाक़ थियो त ॿई इरसा में ॿई हिकु जहिड़ो मौक़िफ़ रखंदा, छाकाणि त ॿिन्ही सूबनि में पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे। उन खां पोइ इहो बि थिए थो त सिंध जो नुमाइंदो यानी कि सिंध जो आपाशी जा अमलदार या नुमाइंदा उहे मीटिंग करण जे लाइ वेंदा बलूचिस्तान कोयटा। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त आपाशी सिंध जे अमलदारनि बलूचिस्तान हुकूमत सां राब्ता कया बलूचिस्तान जे आपाशी वारे खाते सां, पर उन्हनि खे उतां का बि ख़ातिर ख़्वाह रिस्पॉन्स न मिलियो, फ़ोन अटेंड न थिया, जंहिंजे करे उहे अञा ताईं न वञी सघिया आहिनि ऐं अमली तौरु सिंध ऐं बलूचिस्तान विच में इन मामले ते डेडलॉक बरक़रार। जी ठीक है सर साहब, बड़ी मेहरबानी है जी।